अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, जेके SST जा पेपर थिया हुया ऐं बाद में कैंसिल थिया उन्हनि पेपरनि में 17 तारीख़ ते जेको पेपर थियो हुयो उन में हिकिड़ो सुवालु आयो त सामी सिज वड़ाव। हीअ तव्हांखे स्क्रीन ते पहिरियां पहिरियां मथे जेको आहे सो सुवाल बि नज़र अची रहियो हूंदो। सामी सिज वड़ाव नाविल कंहिंजो लिखियलु आहे? ऑप्शन हुया आगा सलीम, सिराज, ग़ुलाम नबी मुग़ल, मुराद अली मिर्ज़ा। जीअं पेपर थियो उन खां पोइ मुख़्तलिफ़ फोरम ते, फेसबुक पेजिस ते, यूट्यूब ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा सल्यूशन पेश कया। उन में इन्हनि ॾिनल ऑप्शन मां कंहिंखे बि दुरुस्त करार न ॾिनो वियो ऐं नसीर मिर्ज़ा जे लाइ चयो वियो त इहो नाविल जेको आहे उनजो लिखियलु आहे। ठीकु आहे। ऐं मां बि सॉल्व करायो हुयो इहो, ऐं मां बि इहो ई लिखियो, इहो ई मौक़िफ़ पंहिंजो जेको अपनायो हुयो त इहो नसीर मिर्ज़ा जो लिखियलु नाविल आहे। अॼु असां ॾिसंदासीं त नसीर मिर्ज़ा जो लिखियलु आहे या मुराद अली मिर्ज़ा जो या कंहिंजो लिखियलु आहे। ठीकु आहे। छो त इहो अॼु हिकु दोस्त पॉइंट आउट कयो ऐं मूंखे मैसेज कयो ऐं इंतिहाई ख़ुशी थी। ऐं मुंहिंजो इहो मञणु आहे त जेका बि शइ थींदी आहे उन में का न का बहितरी हूंदी आहे। यकीनन अॼु उहो जेकॾहिं पॉइंट आउट न करे हा या असां इन जो जेको आहे इहो ऑप्शन पेश न कयूं हा त अॼु असां मुराद अली मिर्ज़ा ऐं नसीर मिर्ज़ा जी ज़िंदगी खे कोन डिस्कस कयूं हा। त इन बहाने सां मां अॼु मुराद अली मिर्ज़ा जी ज़िंदगी खे बयानु कंदुसि ऐं नसीर मिर्ज़ा जी ज़िंदगी खे बयानु कंदुसि। उन्हनि जेके कोशिशूं कयूं अदबी अदब में, जेके किताब लिखिया उन्हनि ते बि असां नज़र भेरींदासीं ऐं उनखां पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी त इहो सामी सिजवड़ा नाविल कंहिंजो लिखियलु आहे। त बग़ैर कंहिं देरि जे शुरू कयां थो ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं असां। अच्छा, हिते ॾिसो लिखियलु आहे सामी सिज वड़ाव नाविल ऐं सामी सिज वड़ाव शेख अयाज़ बाबति तहरीरूं। हाणे इन मां ख़बर पए थी त इहे हिकिड़ो किताबु न आहे, इहे ॿ किताब आहिनि। ठीकु आहे। हिकु सामी सिज वड़ाव जेको आहे उहो नाविल आहे ऐं ॿियो इन साॻी नाले सां सामी सिज वड़ाव हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें शेख अयाज़ बाबति तहरीरूं यानी ख़त हूंदा, मकाला हूंदा, वग़ैरह वग़ैरह हूंदी। ठीकु आहे। हाणे असांखे ॾिसणो आहे त इहे सामी सिज वड़ाव नाविल कंहिंजो लिखियलु आहे। सामी सिज वड़ाव जेको शेख अयाज़ बाबति तहरीरूं आहिनि उहे कंहिंजो लिखियलु आहिनि। ठीकु आहे। इन जे लाइ असां ॿियो बयानु कंदासीं नसीर मिर्ज़ा, हिते अलिफ़ अचणु खपे। ठीकु आहे। नसीर मिर्ज़ा जो तारीफ़ बि कराईंदासीं ऐं उन जा जेके लिखियल किताब आहिनि उन्हनि खे बि ॾिसंदासीं ऐं मुराद अली मिर्ज़ा जो तारीफ़ ऐं उन जा लिखियल किताब बि ॾिसंदासीं। ठीकु आहे। अच्छा, शुरू था कयूं। हीअ ॾिसो, हीअ आहे तस्वीर नसीर अली मिर्ज़ा जी। ठीकु आहे। नोट कयो, नसीर अली मिर्ज़ा जी तस्वीर आहे इहा। हाणे हीअ अची वियो नसीर अली मिर्ज़ा। नसीर अली मिर्ज़ा जो जेको आहे नालो नसीर अली मिर्ज़ा, पीउ जो नालो नासिर अली मिर्ज़ा, तख़लुस शाद। अच्छा, शुरू में हिन तख़लुस जेको आहे उहो शाद जो इस्तेमालु कयो हुयो। जनम थियो आहे 20 जुलाई 1955, टंडो ठोड़ो जेको हैदराबाद में आहे उते। ऐं साईं जन हाल हयात आहिनि। ठीकु आहे। इहो नोट कजो ऐं ख़ुदा खां दुआ आहे त साईं जन खे इलाही वॾी ॼमार ख़ुदा बख़्शे। ठीकु आहे। उनखां पोइ हाणे अचनि था तसनीफ़ूं जेके मिर्ज़ा नसीर अली जूं तसनीफ़ूं आहिनि उनखे असां ॿिनि हिसनि में विरायो आहे। हिकिड़ो असलूका किताब जेके हुन जा पंहिंजा जेके ज़ाती लिखियल आहिनि, ॿियो आहे सहेड़ियल किताब यानी कि मुख़्तलिफ़ अदीबनि बाबति कुझु जेको लिखियल मवादु आहे उनखे सहेड़े गॾु करे किताब जी सूरत में जेको आहे सो उहो शाया कराइणु। इहे हिन जूं जेके आहिनि सो काविशूं असां ॾिसंदासीं। असलूकनि किताबनि में ॾिसूं था, पहिरियों लिखियलु आहे धरतीअ जा तारा। इहो ॿाराणी शाइरी जो किताबु लिखियो नसीर मिर्ज़ा। ख़ुशबू जी संग संग, इहे शाइरीअ जो किताबु आहे नसीर मिर्ज़ा जो। सफ़र मन अंदरि सफ़रनामो आहे नसीर मिर्ज़ा जो। ख़ैमे में शाम सफ़र जेको इंटरव्यू ऐं ख़ाका आहिनि इहे नसीर मिर्ज़ा था। थी न सघियुसि शाइर, हे नोट कयो, थी न सघियुसि शाइर शाइरीअ जो मजमू आहे कंहिंजो, नसीर मिर्ज़ा जो। हाणे अचूं था जेके हिन जा सहेड़ियल किताब आहिनि उन्हनि ते। उन में ॾिसो नादर बेग मिर्ज़ा जूं कहाणियूं, इहो बि हिन किताबु लिखियो यानी उन जूं जेके आहिनि कहाणियूं हिन सहेड़े करे गॾु करे किताबु छपिरायो। अछो पखी वाव में हफ़ीज़ शेख जूं कहाणियूं ऐं नाविल हफ़ीज़ शेख सां रिलेटेड। सामी सिज वड़ाव शेख अयाज़ बाबति तहरीरूं। हाणे हिकिड़ो सुवाल जो जवाबु असांखे मिली वियो त नसीर मिर्ज़ा जेको किताबु लिखियो हुयो उहो नाविल न हुयो सामी सिज वड़ाव, बल्कि उहो शेख अयाज़ बाबति तहरीरुनि जो किताबु आहे जंहिंमें ख़त ऐं मकाला ऐं ॿियो कुझु जेको आहे सो उहो शामिलु हुयो। चोथे नंबर ते धरतीअ सारो देस।
धरतीअ सारो देश जेको आहे उहो सफ़रनामो, जी हे नोट कयो, जी जेको आहे ज़रीना बलोच बाबति हिन जो किताबु आहे। मुंहिंजो ख्वाब महल तबस्सुम उरूज जी शाइरी बाबति जेको आहे जी शाइरीअ ते मुश्तमिल किताबु आहे। दबली दी छिणके या ॿाराणी शाइरी जो जेको आहे सहेड़ियल किताबु आहे हिन जो लिखियलु। पेड़ा जो पड़लाव ख़ैरुनिसा जाफ़री, हाणे ख़ैरुनिसा जाफ़री बाबति बि हिन किताबु लिखियो ऐं जंहिंजो नालो इहो आहे पेड़ा जो पड़लाव ख़ैरुनिसा जाफ़री। 6 पैसा 2 पायूं, 9 नंबर ते 6 पैसा 2 पायूं, इहो किशन चंद जी शाइरीअ ते मुश्तमिल किताबु आहे। ठीकु आहे, अॻिते था हलूं। हीअ ॾिसो सागाई सहेड़ियल किताबु ना जेके आहिनि तो तव्हां हिनखे बि तव्हां पढ़ी था सघो। अॻिते था हलूं असां। सामी सिजवड़ा अची वियो, सुहिणो सॾाए थो पाण। हिते कुझु ॿिया बि आहिनि जेके मां हुते न लिखिया। ठीकु आहे, एन काफ़ शेख कू काफ़ शेख, इहो बि हिन किताबु लिखियो। जी ज़रीना बलोच इहो बि लिखे। ठीकु आहे, ऐं अॻिते था हलूं असां। उन खां पोइ ख़ातून अवल कहाणीकार सुमेरा ज़रीन, इहो बि नोट कयो, इहो बि हिन लिखियो। ठीकु आहे, उन खां पोइ पेड़ा जो पड़लाव अची वियो ऐं बेंजी जो बादशाह उस्ताद बिलावल तारिक हमीद सिंधी जा इहे नोट कयोसि। हमीद सिंधी ईंदो न वरी ही वणजारो, ॿियो हमीद सिंधी लाइ अणथक इंसान, इन असांजो कलम हिकु इल्मु, हमीद सिंधीअ जी शख़्सियत, इहे बि किताब हिन लिखिया। ठीकु आहे, या हुसैन इब्न अली मिर्ज़ा हुसैन कुली जो किताब जो इन लिखियो। ठीकु आहे, हीअ ॾिसो हाणे नसीर मिर्ज़ा जो पहिरियों किताबु ॿाराणी शाइरी जो मजमूओ धरती जा तारा 1979 में ॿारनि जे आलमी साल जे हवाले सां छपियो, जंहिंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी ऐं नेशनल बुक काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां इनाम ऐं एवॉर्ड मिलिया। इहे नोट कयो। ठीकु आहे, उन खां पोइ अॻिते हलूं था। अच्छा, हीअ ॾिसो नूरुल हुदा। नूरुल हुदा जो चवणु आहे त नसीर मिर्ज़ा मुंहिंजी पसंदीदा नसर निगारनि मंझां हिकु आहे। मूंखे सिंधी में नसीर खां सवाइ या उन खां पहिरीं सिर्फ़ु शेख अयाज़ जी नसर लज़त ॾिनी। ठीकु आहे, इहो नोट कयो। हाणे अचूं था असां जेको आहे मुराद अली मिर्ज़ा ते। हीअ उन जी तस्वीर आहे मुराद अली मिर्ज़ा जी। तारुफ़ ॾिसूं था। नालो जेको आहे मुराद अली मिर्ज़ा जो, मुराद अली मिर्ज़ा, घर जो नालो जेको घर में सॾींदा हुआ अली बचायो ऐं अख्तर करबलाई। इहे जनमु थियो आहे 27 अगस्त 1946 हैदराबाद में, वफ़ात थी आहे मार्च 2011 में। हिन जे जेके रेडियल आहे ड्रामा लिखिया उन्हनि में ज़ंजीर, बेगार कैंप, उदास पाछा, चोराहो, कुर्बतूं ऐं फ़ासिला। PTV लाइ लिखियल जेके ड्रामा आहिनि हिन जा, उन्हनि में आहे उदास पाछा, नासूर, ज़िंदगीअ जो सफ़र, गुनहगार, कुहाड़ो ऐं कंध, उजरो मन, सहरा में फूल खिले। इहो होशूशीदी ते ड्रामो जेको आहे हिन जो लिखियलु आहे। इन खां अलावा ही ॿिया किताब आहिनि आलमी अफ़साना, मूंझारो, अकेलाई जा 100 साल, ॿारनि लाइ आखाणियूं, अदबी तनक़ीद जा अहवाल, एशा जूं लोक कहाणियूं। हे नोट कयो, इहे कंहिंजा किताब आहिनि मुराद अली मिर्ज़ा जा। ठीकु आहे, हाणे ॾिसो नाविल सामी सिजवड़ा। नाविल सिंधी अदब में मुराद अली मिर्ज़ा शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ते नाविल सामी सिजवड़ा लिखियो। सिंधी अदब में शाह लतीफ़ ते लिखियल इहो पहिरियों नाविल आहे। हाणे असांखे ख़बर पइजी वई त नाविल जेको आहे सामी सिजवड़ा कंहिंजो लिखियलु आहे, मुराद अली मिर्ज़ा जो, ऐं इहो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ते लिखियलु आहे ऐं इहो शाह साहब ते लिखियलु पहिरियों सिंधी जो नाविल आहे। उमेद तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं ॾाढो तव्हांजे लाइ इंफॉर्मेटिव साबित थियो हूंदो। ख़ुशि रहो, शादो आबाद रहो। अल्लाह हाफ़िज़।